हालाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी भरिसां बहिराणी जे रवासी सोहेल अहमद सहतो जो प्लाट मथां कब्ज़ो कंदड़नि बाअसरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे ॿुधायो आहे त हमज़ो ख़ान सहतो, ग़ुलाम मुर्तज़ा सहतो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा सहतो जिन मुंहिंजे ॾाॾे खां ज़बरदस्ती लालच लोभ ॾेई प्लाट लिखारायो हो, उन वक़्तु मां नंढो हुअसि, जंहिंजी मूंखे का बि ख़बर न हुई। जॾहिं त पंहिंजे ॾाॾे जे प्लाट जी असल लिखत मूं वटि आहे। हिन चयो आहे त हिन वक़्तु मथां माण्हू मुंहिंजे प्लाट मथां ज़बरदस्ती कब्ज़ो करणु चाहिनि था, जॾहिं त मथियां माण्हू बाअसर ऐं ताक़तवर हुअण करे मूंखे मौतमार धमकियुनि समेत मथां कूड़ा केस दाख़िल करे मूंखे ज़हनी टार्चर ॾेई मारणु चाहिनि था। हिन वसवारनि खां मुतालबो कयो आहे त शफ़ाफ़ नमूने सां जांच कई वञे। प्लाट मुंहिंजो आहे जेको पोयां पियल आहे, जीअं त ज़बरदस्ती मास्टर JST मास्टर ग़ुलाम मुर्तज़ा सहतो ऐं SST मास्टर हमज़ो ख़ान सहतो जीअं त ज़बरदस्ती कब्ज़ो ॼाणाए रहिया आहिनि ऐं ज़बरदस्ती मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। ऐं मूंखे मुंहिंजे मथां हींअर मास्टर हमज़ो सहतो ग़ुलाम मुर्तज़ा सहतो जेको स्कूल छॾे करे ऑन ड्यूटी हुयो, स्कूल छॾे करे हिते आयो ऐं मूंखे धमकी ॾेई वियो आहे त तूं ग़रीब मिसकिन आई ऐं तोखे असां पूरियूं FIR कराईंदासीं ऐं कूड़ा केस दाख़िल कराईंदासीं। FIR असां ते तयारु लॻियूं पियूं आहिनि, जेके असांजो पासो हुननि में तुंहिंजो नालो ॾेई ऐं तोखे ज़लील ऐं ख़्वार कराईंदासीं। इहा धमकी हींअर मूंखे ॾेई वियो आहे। ऐं जीअं त इहो प्लाट मुंहिंजे ॾाॾे कालू ख़ान ऐं उनजे पुटु महरम अली सहते जो आहे, जंहिंजो वारिस मां आहियां, जंहिंजो मूं वटि दस्तावेज़ बि मौजूदु आहे। ऐं हीअ ज़बरदस्ती पूरो दस्तावेज़ ॾेखारे ऐं हिन ते कब्ज़ो ॼाणाए रहिया आहिनि। मुंहिंजी SHO हालाणी, SP नौशेरो फेरोज़, DSP मेराब ऐं IG DIG सिंध सां मुंहिंजी अपील आहे त मूंसां इंसाफ़ करायो वञे, मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।